अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो हमारे सिरे शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। आज जी वीडियो में दोस्तों आऊँ हाज़िर थियो आहियां तव्हांजे लाइ सुठी माशाल्लाह अपडेट्स आंदी आहे। नवे ड्रामनि जे हवाले सां भी काफ़ी पुराने ड्रामनि ते भी ॻाल्हि कंदासीं जेका हिन टाइम हली रहिया आहिनि, नवें ते भी नवें जो टाइम टेबल भी तव्हांखे नोट कराईंदुसि। जेका ड्रामा हाणे अचण वारा आहिनि उन्हनि जो टाइम टेबल पूरो तव्हांखे अॼु हिन हिकिड़ी वीडियो में वॾी अपडेट्स आहे। जेका भी सिंधी ड्रामनि जो शौक़ीन आहिनि उन्हनि खे चवंदुसि तव्हां वीडियो खे छॾे न वञो, वीडियो स्किप तव्हां कई अगरि आख़िर ताईं न ॾिठी तव्हां खां वीडियो सभु अपडेट्स सभु तव्हां खां मिस थी वेंदियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों जीअं तव्हां खां का भी अपडेट न मिस न थिए। ऐं अॼु जी अपडेट्स माशाल्लाह बहितरीन ऐं ज़बरदस्त ऐं तव्हांजे लाइ एंटरटेन आहे। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो ऐं महिरबानी कयो इनखे लाइक कयो यार, महिरबानी कयो लाइक करे सब्सक्राइब भी करे छॾियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। जी जेका भी सिंधी नवे ड्रामे जी अपडेट्स अचे तव्हां वटि टाइम सां पुॼे, तव्हां खां मिस न थिए ऐं तव्हांजे लाइ असां महिनत कंदा आहियूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु जी अपडेट्स काफ़ी मुख़्तलिफ़ भी आहे ऐं तव्हांजे कम जी भी आहे। पहिरियों दोस्तों स्टार्ट कंदासीं जागीर ऐं गुनाह ड्रामे खां, पोइ वरी दुलाब ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि ऐं दुलाब जेको अचण वारो उन ॾे भी वधंदासीं। ऐं जेका गुनाह ऐं जागीर ड्रामा आहिनि इहो हिन नए हफ़्ते मां स्टार्ट थींदा दोस्तों। जेको नओं हफ़्तो अची रहियो आहे ॿिन्ही ड्रामनि जी स्टार्टिंग हितां शुरू थींदी। राति जेका कल्ह राति गुज़री वई मूंखे हुयो शक त मतां जेको सूमर जी राति आहे ड्रामे जो 2 क़िस्ता ॾियनि, पर न ॾिनऊं। छाजे करे हुननि तारीख़ न लिखी हुई, टाइम लिखियो फलाणे टाइम फलाणे ॾींहुं ॾींदासीं ऐं उहो ॾींहुं भी न लिखियो, सिर्फ़ु उहो ॾींहुं जो नालो लिखियो, अहिड़े ॾींहुं हलंदो जागीर ऐं जेको आहे गुनाह जो। तव्हां भी प्रोमो में भी ॾिठो हूंदो, लेकिन नए हफ़्ते में इन जी स्टार्टिंग थी रही आहे। ऐं ख़मीस अरबा ख़मीस खां शुरू थींदा इहे 2 क़िस्ता हिकिड़े ॾींहुं ड्रामे जो 2 क़िस्ता मतिलबु 2 ॾींहं हलंदियूं। ॿियो वरी सूमर अंगारो जेको ईंदो उन्हनि ते हलंदियूं 2 ॿिए ड्रामे जूं। बाक़ी छंछरु आचर तव्हां ॾिठो आहे त केटिन वारनि जो जेको इहो सॉरी इहो ग़ुलाम हुसैन जा 2 क़िस्ता हलंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां 2 क़िस्तनि जो सेटअप उन्हनि ठाहियो आहे जीअं 2 ड्रामा हली वञनि ऐं विच में 4 क़िस्ता वरी हवेली जी भी हलंदियूं आहिनि, उन्हनि जी भी उन्हनि सेटिंग रखणी आहे, हिसाब किताब बराबरि करिणो आहे। ऐं छाजे करे त हफ़्ते में कुल 7 ॼणा हूंदा आहिनि, ड्रामा आहिनि 3 जंहिंमें 4 हवेली जूं हलंदियूं आहिनि, 2 ग़ुलाम हुसैन जूं हलंदियूं आहिनि क़िस्तूं, 2 गुनाह जूं हलाईंदा ऐं 2 वरी जागीर जूं हलाईंदा। त इहो सेटअप नथो थिए हिते। पोइ थी सघे थो हवेली जी क़िस्त घटि करनि, अहिड़े हिसाब सां 7 या 7 ई ॾींहं में ड्रामा जीअं केटिन वारा कोशिशि करे रहिया आहिनि त असांजा हफ़्तो ई पूरो ड्रामा हलंदा रहनि। उन्हनि जी इहे कोशिशि आहे, छाजे करे सीरियल ड्रामा आहिनि न टाइम मथां अॻिना पोइना करे हवेली हलंदो रहंदो। हवेली जो टाइम मथां जेको आहे हिकिड़ी क़िस्त जो मसइलो थिए थो उहो सेटअप कंदा 8 बजे या हू 7 बजे 15 ते हू त 8:15 ते, अहिड़े हिसाब सां पर हुननि जी पंहिंजी इहा कोशिशि आहे। ऐं जेको असां तव्हांखे ॿुधायोसीं अॼु कंफर्म करे, तव्हां पहिरियों इहो अंदाज़ो न हयो हूंदो त कहिड़ा ड्रामा कहिड़े टाइम किथे हलंदा। 3-4 ड्रामा आहिनि, 4 ड्रामनि जो सेटअप त उन्हनि ठाहिणो आहे न दोस्तों। बाक़ी रही दुलाब जी ॻाल्हि, दुलाब जी बक़ाया ॿिए स्पेल जी भी शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। मां मुख़्तलिफ़ चैनल ते नंढी अपडेट्स भी ॾींदो अचां थो गॾोगॾु, तव्हां ॾिठो हूंदो। जे न ॾिठो आहे त वञी मेकिंग वीडियो पिक्चर ॾिसी सघो था RCTV जा अजरा इन्फो चैनल ते। मां वॾी अपडेट्स नंढिड़े वीडियो में शॉर्ट में उते ॾेई छॾींदो आहियां। बाक़ी तफ़सील सां जेका अपडेट हूंदी आहे हिन चैनल ते ईंदा आहियूं ऐं सभिनी दोस्तनि खे कंफर्म कराईंदा आहियूं। उन्हनि खे भी वञी विज़िट कयो चैनल खे, उनखे लाइक सब्सक्राइब कयो, दोस्तनि खे उन्हनि खे भी शेयर कयो। ऐं अॼु जेका अपडेट्स इहे मां ॾेई रहिया आहियां, दुलाब जेको शूटिंग तेज़ी सां हली रही आहे। थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो इहे सॼा ड्रामा नवें मूं कंहिं न कंहिंजी क़िस्त मथां अची पई हुजे, छाजे करे तव्हां वटि देरि मुंहिंजी मथां वीडियो पुगी हुजे या न बि आई हुजे, मतिलबु तव्हां जल्दी ॾिसी रहिया हुजो। छो त हिन टाइम वीडियो जेके मां रिकॉर्ड करे रहियो आहियां इहो 7 बजे सुबुह जो अपलोड थिए थी। तव्हां हिन टाइम 7 बजे खां पोइ ॾिसी रहिया हूंदो, शाम जो मथां ॾिसी रहिया हुजो अहिड़े हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब जी हाणे घणी देरि न आहे। दुलाब खे शूटिंग पहिरियों स्पेल जेको थियो हुयो शूट उनजी मुकम्मल एडिटिंग थी चुकी आहे, उहो एडिट थी चुको आहे। सिर्फ़ु फरज़ मलिक खजू साहिब 2 स्पेल जी शूटिंग वॾी तेज़ी सां हलाए रहियो आहे। ख़ादिम खोखर जी शूटिंग कई 3 ॾींहुं,
कुछ पंहिंजा सीन शूट किया, कुछ ॿियनि जा सीन शूट किया, सभिनी अदाकारनि जा नंढे अदाकारनि जा काफ़ी सारा सीन शूट थी रहा हुआ अहिड़े हिसाब सां। ऐं पंहिंजी वॾी हू महिनत में जेको आहे लॻो पियो आहे, ज़बरदस्त महिनत में। ऐं तव्हांखे ॿुधायां फरज़न मलिक साहिबु माशाल्लाह सुठो डायरेक्टर, बहितरीनु डायरेक्टर आहे, पंहिंजी पूरी महिनत करे रहियो आहे, ॾींहुं राति करे हिकु करे महिनत करे रहियो आहे। अॼु जी ॻाल्हि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांजे इंतज़ार में बि हूंदो, असांजे कमेंट काॾे आहे उन्हनि जा बि मां जवाबु ॾींदुसि, सुवाल जवाबु तव्हांखे क्लियर कंदुसि। जेका बि आया आहिनि अदाकारनि जे बारे में उहो बि मां पढ़ंदुसि। पहिरियों थोरो तफ़सील सां हिन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। ऐं हाणे तव्हांखे मां इहो पुछंदुसि, तव्हांखे ड्रामो जेको आहे दुलाब जो त घणो इंतज़ारु आहे, सभिनी जा कमेंट बि घणा कर दुलाब जे बारे में आया आहिनि। चंड ग्रहण जे बारे में माण्हू अलाए छो हिकु पासे थी विया आहिनि, त सुठो ड्रामो आहे चंड ग्रहण बि। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी वरी सोच, पंहिंजी राय आहे। अहिड़े हिसाब सां अॼु हलूं था दोस्तो, तव्हांजा कमेंट ॾिसूं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा मैसेज आया आहिनि, तव्हांजा कहिड़ा कमेंट, कहिड़ा सुवाल जवाबु आया आहिनि। उन्हनि मां बि असांजा माना इन कहाणी दुलाब ड्रामे ते आया आहिनि उहे बि जवाबु ॾींदो हलां, अदाकारनि जे आया आहिनि उहे बि जवाबु ॾींदो हलां। स्क्रीनशॉट पिया आहिनि मूं वटि सॼा मुकमिल। ऐं हिन वीडियो खे स्किप न कजो, महिरबानी कजो, मतिलबु तव्हां पंहिंजो कमेंट ॿुधी भॼी वञो ऐं ॿिए जो न ॿुधो। छाजे करे ॿिए जंहिं सुवाल कयो हूंदो मतां उहो सुवालु तव्हांजो नेक्स्ट हुजे ऐं तव्हांजी सोच में बि उहा ॻाल्हि हुजे, उहो तव्हां ॻाल्हि ॿुधी करे जवाबु ॿुधी करे तव्हांखे बि दोस्तो भरपूर फ़ाइदो पवंदो इन शइ जो। ऐं सनावला पहोड़ साहिबु जेको आहे न, वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया अथई अदा। ऐं मोहम्मद उमर साहिबु DIGT लिखियो आहे, वॾी महिरबानियूं। असगर थीबो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ख़ुशो जो आबाद जो अली नवाज़ साहिबु दुआऊं मोकिलियूं आहिनि, हथ जोड़े अदा दुआउनि जो स्टिकर मोकिलियो अथई अदा, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे, दुआउनि में यादि, अल्लाह सदाईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांखे सोना। ऐं रियाज़ अहमद लिखियो आहे, अदा मेरा भाई छोटा सिराज अहमद गुलाम सिंह ड्रामे का प्रस्तार है। माशाल्लाह, इहो त भली ॻाल्हि आहे, प्रस्तार आहे, सुठी ॻाल्हि आहे अदा, इहो त अञा बहितरीनु ॻाल्हि आहे, अल्लाह ने ख़ुशि रखे। ॿिए अॻिते लिखियो अथई शाहिद भाई अस्सलाम वालेकुम और सारी संगत को मेरी तरफ़ से वालेकुम अस्सलाम, अस्सलाम वालेकुम। अदा कंद अॻिते लिखियो अथई, अदा कद अचे मुंहिंजे चांहि, कॾहिं अची मुंहिंजी चांहि पी वञ, ॾहरकी अचु। वरी महिरबानी रियाज़ अहमद भाउ, जॾहिं अचणु थियो ज़रूरु तव्हां सां मिलंदासीं, तव्हांजी चांहि बि पीअंदासीं, तव्हांजूं मुहबतूं आहिनि इहे तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। ऐं सॼी संगत जेका ॾिसी रही आहे अदा, रियाज़ अहमद भाउ तव्हां सभिनी खे सलाम बि ॾिना आहिनि, सलाम मोकिलिया अथई तव्हांजे लाइ। ऐं ॾहरकी खां कमेंट कयो आहे, भाऊ ॾहरकी जो आहे रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं, कॾहिं अचणु थियो ज़रूरु तव्हांजी चांहि पीअंदासीं। जाबिर अली खौरो साहिबु गुल मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। रियाज़ ॾहरकी खां मैसेज कयो आहे, अधे ॿियो मैसेज बि कयो आहे रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं दा। ऐं ॿिए दोस्त मैसेज कयो आहे, महाजी नालो लिखियलु आहे, MHAG आहे, ऐं दिलि मोकिलिया अथई काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। अॼु त नालो न आयो आहे। फरमान अली साहिबु बि दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं नुमान लक्षारी साहिबु मैसेज कयो आहे, मूसा सजावल हिन ड्रामे में आहिनि या न। कल्ह बि इहो कमेंट आयो, टियों ॾींहुं बि आयो, अॼु बि आयो आहे। अॼु मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो मूसा ऐं सजावल जी सॼी कहाणी, त इहे ड्रामनि में छो नथा ज़ाहिर थियनि। दोस्तो पहिरीं ॻाल्हि, जेको मूसा आहे यानी लाला रफ़ीक, इहो टीचर आहे, उहो शौक़िया तौरु ईंदो आहे ड्रामनि में। उन जेको आहे न इंडस्ट्री मां, फिल्म इंडस्ट्री, ड्रामा इंडस्ट्री, यानी इन फील्ड में उनजी दिलचस्पी घटि आहे। जॾहिं उनखे शौक़ु थींदो आहे त पोइ ड्रामे में एंट्री ज़रूरु हणंदो आहे। फ़िलहालु हुनजी टीचर आहे, उनजी सरकारी ड्यूटी आहे, यानी मूसा जी सरकारी ड्यूटी आहे, इन जे करे ड्रामनि में हू घटि ईंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि सजावल जी यानी हाजन प्रेमी जी, हाजन प्रेमी दोस्तो हिकु गुस्सियारो माण्हू आहे, तिखी तबियत जो माण्हू आहे। ऐं डायरेक्टर जेको आहे लवाईंदा आहिनि हाजन प्रेमी खां, इन जे करे उनखे घटि घुराईंदा आहिनि ऐं ॿिए कंहिंखे घुराए वठंदा आहिनि उनजी जाइ ते। छाजे करे गुस्सो वॾो कंदो आहे, गुस्सियारो माण्हू आहे हाजन प्रेमी यानी सजावल ख़ान, वॾो गुस्सो कंदो आहे। तकरार में बि तव्हां उनजो गुस्सो ॾिठो आहे, सच में उहो अहिड़ो गुस्सो कंदो आहे। इन जे करे डायरेक्टर थोरो उनखे लवाईंदा आहिनि, इहा वजह आहे। इन जे करे ड्रामनि में थोरो तव्हांखे घटि नज़र अचे थो पियो। डायरेक्टर वरी थोरी लयानी कंदा आहिनि, पासो कंदा आहिनि इन शइ खां। ऐं हाजी लगारी मैसेज कया आहिनि, कमेंट वॾियूं महिरबानियूं दा। ऐं रियाज़ भाउ लिखियो आहे, ॾहरकी खां मैसेज अगारे वारो भाउ लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं खान साहिबु जलबाणी वाओ लिखियो आहे, महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखे। असगर थीबो साहिबु लिखियो आहे, मां हर वीडियो मुकमल ॾिसंदो आहियां, लाइक कमेंट बि कंदो आहियां, तव्हां कमेंट कॾहिं पढ़ंदा आहियो कॾहिं न पढ़ंदा आहियो। मूंखे दुलाब जो तमामु घणो इंतज़ारु आहे, कॾहिं ईंदो फरज़न मलिक खजू खे हाणे दुलाब हलाइणु खपे। बिलावल खोखर रबू खे बि आंदो वञे, ज़रूरु बिलावल खोखर खे ॾिठे ॾींहं थिया आहिनि।
ऐं लिखियो अथई अॻिते असगर थीबो साहब लिखियो आहे बिलावल खोखर पंहिंजनि परावनि वारो रबू असल किथे जो आहे कहिड़े शहर जो आहे किथे थो रहे। अदा साईं उनजी जेको आहे एड्रेस जी मूंखे हिननि जी ख़बर न आहे, मां मालूम करे वरी ॿिए वीडियोज़ में मां कोशिशि कंदुसि ॾेई छॾींदुसि। बाक़ी तव्हां मुंहिंजो हर वीडियो फुल ॾिसंदा आहियो, तव्हां लाइक सब्सक्राइब कंदा आहियो, शेयर कंदा आहियो, असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं। मां हर मैसेज पढ़ंदो आहियां। तव्हां वीडियो मुंहिंजे ख़्याल में तव्हां वीडियो अॻिते कटे वेंदा आहियो, अॻियां पोयां करे वेंदा आहियो, तव्हांजो जिथे नालो मिस थिए थो न जेका बि दोस्त ॾिसी रहिया आहिनि हिन टाइम उनखे ख़बर आहे त मां हर तव्हांजो कमेंट पढ़ंदो आहियां। वॾियूं महिरबानियूं, को मैसेज तव्हांजो मिस थियो आहे त पोइ बि माज़रत अदाइनी जी ग़लती जी माफ़ी सुणा। असगर साहब ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं जाबिर खोरो साहब गुल ऐं दिलि गॾु मोकिलिया अथई। ऐं मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे दुलाब शदीद ड्रामे जो इंतज़ारु आहे। दुलाब शरीफ़ लिखी छॾियो अथई, दुलाब ड्रामे जो शदीद न लिखियो अथई। अदा तव्हांखे शदीद इंतज़ारु आहे त वरी महिरबानियूं, कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो, इंशाअल्लाह तमामु जल्द इहो हली वेंदो। ऐं रियाज़ साहब लिखियो आहे मेरा छोटा भाई प्रस्तार है गुलाम सैन का। इहो कमेंट मां अगरि पढ़ियो आहे वरी अची वियो आहे, वरी महिरबानियूं डबल ट्रिपल आयो आहे। महिरबानियूं तव्हां रियाज़ अहमद साहब, माशाअल्लाह भली ॻाल्हि आहे, उहो प्रस्तार आहे त अलाह हुनखे खटाईंदो। ऐं जाबर अली खोरो साहब जा दिलि मोकिलिया आहिनि। मोहम्मद उमर साहब 100 लिखियो अथई, 100% ओके दिलि मोकिलिया अथई, काफ़ी सारा स्टिकर, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर साहब लिखियो अस्सलाम वालेकुम, वॾियूं महिरबानियूं दा वालेकुम सलाम। ऐं थोरा सा जानकारी बि लिखियो अथई। इहा ॻाल्हि इंडिया वारनि जो लफ़्ज़ आहे, सम्झ में घटि आयो कुझु जेको आहे इंग्लिश हेॾो होॾे थियल आहे। जेको आहे मोहम्मद उमर साहब वॾियूं महिरबानियूं यार, नाराज़गी माफ़, जेको कमेंट सम्झ में आयो मूं पढ़ी छॾियो। दोस्तो इहो हुया अॼु जा कमेंट जेका बि हुया मूं शामिलु करे छॾिया। यकीन आहे, मूंखे उमेदु आहे को कमेंट रहियो न हूंदो, कंहिंजो सुवाल जवाबु रहियो न हूंदो। इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियोज़ में वरी जेका बक़ाया मैसेज हूंदा उहे शामिलु कंदासीं। को बि तव्हांजो जेको बि सुवाल जवाबु हूंदो मिस न कंदासीं। ऐं तव्हां खां हाणे इहो तव्हांखां मां पुछंदो दोस्तो, हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजो को कमेंट मिस थियो आहे त उहो ॿुधायो, बाक़ी थियो न हूंदो तव्हां इहो यकीनन लिखी सघो था ऐं कमेंट बॉक्स में। ऐं कहिड़े इलाइक़े में केतिरी गर्मी आहे, असां वटि त वॾी गर्मी आहे, आख़िरी चट जा ॾींहं आहिनि, इहो बि कमेंट में सेक्शन में ज़रूरु लिखिजो। सुभाणे वीडियो में शामिलु कयो वेंदो, ॾिसूं त किथां किथां जा दोस्त कमेंट करे रहिया आहिनि ऐं असांजी वीडियो कहिड़े कहिड़े इलाइक़े में हली रही आहे, इहो बि नालो ज़रूरु लिखंदा कयो, शहर पंहिंजे जो। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो हूंदो। जे तव्हां वीडियो एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कयो यार, लाइक करणु फ्री आहे। आंगुर में सूर न हुजे त मथां क्लिक कयो, ठक 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 लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो। ऐं जेको आहे दोस्तनि खे पंहिंजनि खे अर्ज़ु कयो त हिन चैनल खे ज़रूरु ॾिसनि, वॉच करनि, उन्हनि ॾे लिंक शेयर कयो, पंहिंजे प्रस्तारनि ॾे, पंहिंजे फ्रेंडनि ॾे, ग्रुपनि में जिथे किथे। ऐं तव्हां बि फुल वॉच करे पोइ जेको आहे अॻिते शेयर करे छॾींदा, क्योंकि इहा तव्हांजी महिरबानी थींदी। अॼु जी वीडियो पुॼाणी ते पंहिंजी क़ीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखिजो। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। इहे सुभाणे वारी वीडियो में तव्हांजो सुवाल जवाबु शामिलु कंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो, ऐं ॾिसी रहिया शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी वीडियो में दोस्तों आऊं हाज़िर थियो आहियां ऐं तव्हांजे लाइ सुठी माशाअल्लाह अपडेट्स आंदी आहे। ऐं नवे ड्रामनि जे हवाले सां बि, काफ़ी पुराणे ड्रामनि ते बि ॻाल्हि कंदासीं जेका हिन टाइम हली रहिया आहिनि, ऐं नवें ते बि, ऐं नवें जो टाइम टेबल बि तव्हांखे नोट कराईंदुसि। ऐं जेका ड्रामा हाणे अचण वारा आहिनि उन्हनि जो टाइम टेबल पूरो तव्हांखे अॼु हिन हिकिड़ी वीडियो में वॾी अपडेट्स आहे। जेका बि सिंधी ड्रामनि जो शौक़ीन आहिनि उन्हनि खे चवंदुसि तव्हां वीडियो खे छॾे न वञो, वीडियो स्किप तव्हां कई अगरि आख़िर ताईं न ॾिठी तव्हां खां वीडियो सभु अपडेट्स सभु तव्हां खां मिस थी वेंदियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, जीअं तव्हां खां का बि अपडेट न मिस न थिए। ऐं अॼु जी अपडेट्स माशाअल्लाह बहितरीनु ऐं ज़बरदस्त ऐं तव्हांजे लाइ एंटरटेन आहे। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदोसि, हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो ऐं महिरबानी कयो हिनखे लाइक कयो यार, महिरबानी कयो लाइक करे सब्सक्राइब बि करे छॾियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। जेका बि सिंधी नवे ड्रामे जी अपडेट्स अचे तव्हां वटि टाइम सां पुॼे, तव्हां खां मिस न थिए, ऐं तव्हांजे लाइ असां महिनत कंदा आहियूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जी अपडेट्स काफ़ी मुख़्तलिफ़ बि आहे ऐं तव्हांजे कम जी बि आहे। पहिरियों दोस्तों स्टार्ट कंदासीं जागीर ऐं गुनाह ड्रामे खां, पोइ वरी दुलाब ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि ऐं दुलाब जेको अचण वारो उन ॾे बि वधंदासीं। ऐं जेका गुनाह ऐं जागीर ड्रामा आहिनि इहो हिन नए हफ़्ते मां स्टार्ट थींदा दोस्तों। जेको नओं हफ़्तो अची रहियो आहे, ॿिन्ही ड्रामनि जी स्टार्टिंग हितां शुरू थींदी। राति जेका कल्ह राति गुज़री वई, मूंखे हुयो शक त मतां
जेको सूमर जी राति आहे ड्रामे जो 2 क़िस्ता ॾियनि पर न ॾिनऊं, छाजे करे हुननि तारीख़ न लिखी हुई, टाइम लिखियो फलाणे टाइम फलाणे ॾींहुं ॾींदासीं ऐं उहो ॾींहुं बि न लिखियो, सिर्फ़ु उहो ॾींहुं जो नालो लिखियो, अहिड़े ॾींहुं हलंदो जागीर ऐं जेको आहे गुनाह जो। तव्हां बि प्रोमो में बि ॾिठो हूंदो, लेकिन नए हफ़्ते में इन जी स्टार्टिंग थी रही आहे ऐं ख़मीस अरबा ख़मीस खां शुरू थींदा इहे 2 क़िस्ता, हिकिड़े ॾींहुं ड्रामे जो 2 क़िस्ता मतिलबु 2 ॾींहं हलंदियूं, ॿियो वरी सूमर अंगारो जेको ईंदो उन्हनि ते हलंदियूं 2 ॿिए ड्रामे जूं। बाक़ी छंछरु आचर तव्हां ॾिठो आहे त केटिन वारनि जो जेको इहो ग़ुलाम हुसैन जा 2 क़िस्ता हलंदा आहिनि, अहिड़े हिसाब सां 2 क़िस्तनि जो सेटअप उन्हनि ठाहियो आहे जीअं 2-3 ड्रामा हली वञनि ऐं विच में 4 क़िस्ता वरी हवेली जूं बि हलंदियूं आहिनि, उन्हनि जी बि उन्हनि सेटिंग रखणी आहे, हिसाब किताब बराबरि करिणो आहे ऐं छाजे करे त हफ़्ते में कुल 7 ॼणा हूंदा आहिनि, ड्रामा आहिनि 3 जंहिंमें 4 हवेली जूं हलंदियूं आहिनि, 2 ग़ुलाम हुसैन जूं हलंदियूं आहिनि क़िस्तूं, 2 गुनाह जूं हलाईंदा ऐं 2 वरी जागीर जूं हलाईंदा। त इहो सेटअप नथो थिए हिते, पोइ थी सघे थो हवेली जी क़िस्त घटि करनि, अहिड़े हिसाब सां 7 या 7 ई ॾींहं में ड्रामा जीअं केटरिंग वारा कोशिशि करे रहिया आहिनि त असांजा हफ़्तो ई पूरो ड्रामा हलंदा रहनि, उन्हनि जी इहे कोशिशि आहे। छाजे करे हीअ सीरियल ड्रामा आहिनि, न टाइम मथां अॻियां पोयां करे हवेली हलंदो रहंदो, हवेली जो टाइम मथां जेको आहे हिकिड़ी क़िस्त जो मसइलो थिए थो उहो सेटअप कंदा 8 बजे या हू 7 बजे 15 ते हू त 8-15 ते, अहिड़े हिसाब सां बराबरि हुननि जी पंहिंजी इहा कोशिशि आहे। ऐं जेको असां तव्हांखे ॿुधायोसीं अॼु कंफर्म करे, तव्हां पहिरियों इहो अंदाज़ो न हयो हूंदो त कहिड़ा ड्रामा कहिड़े टाइम किथे हलंदा, 3-4 ड्रामा आहिनि, 4 ड्रामनि जो सेटअप त उन्हनि ठाहिणो आहे न दोस्तो। बाक़ी रही दुलाब जी ॻाल्हि, दुलाब जी बक़ाया ॿिए स्पेल जी बि शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। मां मुख़्तलिफ़ चैनल ते नंढी अपडेट्स बि ॾींदो अचां थो, गॾोगॾु तव्हां ॾिठो हूंदो, जे न ॾिठो आहे त वञी मेकिंग वीडियो पिक्चर बि ॾिसी सघो था RCTV जा अजरक इन्फो चैनल ते। मां वॾी अपडेट्स नंढिड़े वीडियो में शॉर्ट में उते ॾेई छॾींदो आहियां, बाक़ी तफ़सील सां जेका अपडेट हूंदी आहे हिन चैनल ते ईंदा आहियूं ऐं सभिनी दोस्तनि खे कंफर्म कराईंदा आहियूं। उन्हनि खे बि वञी विज़िट कयो चैनल खे, उनखे लाइक सब्सक्राइब कयो, दोस्तनि खे उन्हनि खे बि शेयर कयो। ऐं अॼु जेका अपडेट्स इहे मां ॾेई रहियो आहियां, दुलाब जेको शूटिंग तेज़ी सां हली रही आहे, थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी हीअ वीडियो ॾिसी रहिया हुजो इहे सॼा ड्रामा नवें मूं कंहिं न कंहिं जी क़िस्त मथां अची पई हुजे, छाजे करे तव्हां वटि देरि मुंहिंजी मथां वीडियो पुगी हुजे या न बि आई हुजे, मथां तव्हां जल्दी ॾिसी रहिया हुजो, छो त हिन टाइम वीडियो जेके मां रिकॉर्ड करे रहियो आहियां इहो 7 बजे सुबुह जो अपलोड थिए थी, तव्हां हिन टाइम 7 बजे खां पोइ ॾिसी रहिया हूंदव, शाम जो मथां ॾिसी रहिया हुजो अहिड़े हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब जी हाणे घणी देरि न आहे, दुलाब खे शूटिंग पहिरियों स्पेल जेको थियो हुयो शूट उनजी मुकमिल एडिटिंग थी चुकी आहे, उहो एडिट थी चुको आहे। सिर्फ़ु फरज़ मलिक खजू साहब ॿिए स्पेल जी शूटिंग वॾी तेज़ी सां हलाए रहियो आहे, ख़ादिम खोखर जी शूटिंग कई 3 ॾींहं, कुझु पंहिंजा सीन शूट कया, कुझु ॿियनि जा सीन शूट कया, सभिनी अदाकारनि जा नंढे अदाकारनि जा काफ़ी सारा सीन शूट थी रहिया हुया अहिड़े हिसाब सां, ऐं पंहिंजी वॾी हू महिनत में जेको आहे लॻो पियो आहे, ज़बरदस्त महिनत में। ऐं तव्हांखे ॿुधायां फरज़ मलिक खजू साहब माशाल्लाह सुठो डायरेक्टर, बहितरीनु डायरेक्टर आहे, पंहिंजी पूरी महिनत करे रहियो आहे, ॾींहुं राति करे हिकु करे महिनत करे रहियो आहे। अॼु जी ॻाल्हि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांजे इंतज़ार में बि हूंदो, असांजे कमेंट काॾे आहे उन्हनि जा बि मां जवाबु ॾींदुसि, सुवाल जवाबु तव्हांखे क्लियर कंदुसि, जेका बि आया आहिनि अदाकारनि जे बारे में उहो बि मां पढ़ंदुसि। पहिरियों थोरो तफ़सील सां हिन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। ऐं हाणे तव्हांखे मां इहो पुछंदुसि, तव्हांखे ड्रामो जेको आहे दुलाब जो त घणो इंतज़ारु आहे, सभिनी जा कमेंट बि घणा कार दुलाब जे बारे में आया आहिनि, चंड ग्रहण जे बारे में माण्हू अलाए छो हिकु पासे थी विया आहिनि, त सुठो ड्रामो आहे चंड ग्रहण बि। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी वरी सोच, पंहिंजी राय आहे, अहिड़े हिसाब सां अॼु हलूं था दोस्तो। तव्हांजा कमेंट ॾिसो, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा मैसेज आया आहिनि, तव्हांजा कहिड़ा कमेंट, कहिड़ा सुवाल जवाबु आया आहिनि, उन्हनि मां बि असांजा माना इन कहाणी दुलाब ड्रामे ते आया आहिनि उहे बि जवाबु ॾींदो हलां, अदाकारनि जे आया आहिनि उहे बि जवाबु ॾींदो हलां। ऐं स्क्रीनशॉट पिया आहिनि मूं वटि सॼा मुकमिल, ऐं हिन वीडियो खे स्किप न कजो, महिरबानी कजो, मतिलबु तव्हां पंहिंजो कमेंट ॿुधी भॼी वञो ऐं ॿिए जो न ॿुधो, छाजे करे ॿिए जंहिं सुवाल कयो हूंदो मतां उहो सुवालु तव्हांजो नेक्स्ट हुजे ऐं तव्हांजी सोच में बि उहा ॻाल्हि हुजे, उहो तव्हां ॻाल्हि ॿुधी करे जवाबु ॿुधी करे तव्हांखे बि दोस्तो भरपूर फ़ाइदो पवंदो इन शइ जो। ऐं सनावला पहोड़ साहब जेको आहे न, वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया अथई अदा। ऐं मोहम्मद उमर साहब DIGT लिखियो आहे, वॾी महिरबानियूं। असगर थीबो साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं।
खुशू जो आबाद जो अली नवाज़ साहब दुआऊं मोकिलियूं आहिनि, हथ जोड़े अदा दुआउनि जो स्टिकर मोकिलियो अथई, अदा वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे, दुआउनि में यादि अल्लाह सदा तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांखे सुहिणा। ऐं रियाज़ अहमद लिखियो आहे, अदा मेरा भाई छोटा सिराज अहमद गुलाम हुसैन ड्रामे का प्रस्तार है। माशाअल्लाह, इहो त भली ॻाल्हि आहे, प्रस्तार आहे, सुठी ॻाल्हि आहे। अदा इहो त अञा बहितरीनु ॻाल्हि आहे, अल्लाह उनखे ख़ुशि रखे। ॿिए अॻिते लिखियो अथई, शाहिद भाई अस्सलाम वालेकुम और सारी संगत को मेरी तरफ से वालेकुम अस्सलाम, अस्सलाम वालेकुम। अदा कंद अॻिते लिखियो अथई, अदा कद अचे मुंहिंजे चांहि, कॾहिं अची मुंहिंजी चांहि पी वञ, ॾहरकी अचु। वरी महिरबानी रियाज़ अहमद भाउ, जॾहिं अचणु थियो ज़रूरु तव्हां सां मिलंदासीं, तव्हांजी चांहि बि पीअंदासीं, तव्हांजूं मुहबतूं आहिनि इहे तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। ऐं सॼी संगत जेका ॾिसी रही आहे, अदा रियाज़ अहमद भाउ तव्हां सभिनी खे सलाम बि ॾिना आहिनि, सलाम मोकिलिया अथई तव्हांजे लाइ। ऐं ॾहरकी खां कमेंट कयो आहे, भाऊ ॾहरकी जो आहे रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं, कॾहिं अचणु थियो त ज़रूरु तव्हांजी चांहि पीअंदासीं। जाबिर अली खौरो साहब गुल मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। रियाज़ ॾहरकी खां मैसेज कयो आहे, अधे ॿियो मैसेज बि कयो आहे रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं दा। ऐं ॿिए दोस्त मैसेज कयो आहे, महाजी नालो लिखियलु आहे, MHAG आहे, ऐं दिलि मोकिलिया अथई काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। अॼु त नालो न आयो आहे। फरमान अली साहब बि दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं नुमान लक्षारी साहब मैसेज कयो आहे, मूसा सजावल हिन ड्रामे में आहिनि या न। कल्ह बि इहो कमेंट आयो, टियों ॾींहुं बि आयो, अॼु बि आयो आहे। अॼु मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो मूसा ऐं सजावल जी सॼी कहाणी, त इहे ड्रामनि में छो नथा ज़ाहिर थियनि। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि जेको मूसा आहे यानी लाला रफ़ीक, इहो टीचर आहे, उहो शौक़िया तौरु ईंदो आहे ड्रामनि में। उन जेको आहे इंडस्ट्री मां, फिल्म इंडस्ट्री, ड्रामा इंडस्ट्री, यानी इन फील्ड में उनजी दिलचस्पी घटि आहे। जॾहिं उनखे शौक़ु थींदो आहे त पोइ ड्रामे में एंट्री ज़रूरु हणंदो आहे। फ़िलहालु हुनजी टीचर आहे, उनजी सरकारी ड्यूटी आहे, यानी मूसा जी सरकारी ड्यूटी आहे, इन जे करे ड्रामनि में उहो घटि ईंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि सजावल जी, यानी हाजन प्रेमी जी, हाजन प्रेमी दोस्तो हिकु गुस्सियारो माण्हू आहे, तिखी तबियत जो माण्हू आहे। ऐं डायरेक्टर जेको आहे लवाईंदा आहिनि हाजन प्रेमी खां, इन जे करे उनखे घटि घुराईंदा आहिनि ऐं ॿिए कंहिंखे घुराए वठंदा आहिनि उनजी जाइ ते। छाजे करे गुस्सो वॾो कंदो आहे, गुस्सियारो माण्हू आहे हाजन प्रेमी, यानी सजावल ख़ान वॾो गुस्सो कंदो आहे। तकरार में बि तव्हां उनजो गुस्सो ॾिठो आहे, सच में उहो अहिड़ो गुस्सो कंदो आहे। इन जे करे डायरेक्टर थोरो उनखे लवाईंदा आहिनि, इहा वजह आहे। इन जे करे ड्रामनि में थोरो तव्हांखे घटि नज़र अचे थो पियो। डायरेक्टर वरी थोरी लयानी कंदा आहिनि, पासो कंदा आहिनि इन शइ खां। ऐं हाजी लगारी मैसेज कया आहिनि, कमेंट वॾियूं महिरबानियूं दा। ऐं रियाज़ भाउ लिखियो आहे, ॾहरकी खां मैसेज अगारे वारो भाउ लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं खान साहिब जलबाणी वाओ लिखियो आहे, महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। असगर थीवो साहब लिखियो आहे, मां हर वीडियो मुकमल ॾिसंदो आहियां, लाइक कमेंट बि कंदो आहियां। तव्हां कमेंट कॾहिं पढ़ंदा आहियो, कॾहिं न पढ़ंदा आहियो। मूंखे दुलाब जो तमामु घणो इंतज़ारु आहे, कॾहिं ईंदो फर्ज़न मलिक खजू खे हाणे दुलाब हलाइणु खपे। बिलावल खोखर रबू खे बि आंदो वञे ज़रूरु, बिलावल खोखर खे ॾिठे ॾींहं थिया आहिनि। ऐं लिखियो अथई अॻिते असगर थीबो साहब लिखियो आहे, बिलावल खोखर पंहिंजनि परावनि वारो रबू असल किथे जो आहे, कहिड़े शहर जो आहे, किथे थो रहे। अदा साईं उनजी जेको आहे एड्रेस जी त मूंखे इन्हनि जी ख़बर न आहे, मां मालूम करे वरी ॿिए वीडियोज़ में मां कोशिशि कंदुसि, ॾेई छॾींदुसि। बाक़ी तव्हां मुंहिंजो हर वीडियो फुल ॾिसंदा आहियो, तव्हां लाइक सब्सक्राइब कंदा आहियो, शेयर कंदा आहियो, असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं। मां हर मैसेज पढ़ंदो आहियां। तव्हां वीडियो मुंहिंजे ख़्याल में तव्हां वीडियो अॻिते कटे वेंदा आहियो, अॻियां पोयां करे ईंदा आहियो, तव्हां जिथे नालो मिस थिए थो न। जेका बि दोस्त ॾिसी रहिया आहिनि हिन टाइम, उहे उनखे ख़बर आहे त मां हर तव्हांजो कमेंट पढ़ंदो आहियां। वॾियूं महिरबानियूं। को मैसेज तव्हांजो मिस थियो आहे त पोइ बि माज़रत, अदाइनी जी ग़लती जी माफ़ी सुणा। असगर साहब ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं जाबिर खौरो साहब गुल ऐं दिलि गॾु मोकिलिया अथई। ऐं मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, दुलाब शदीद ड्रामे जो इंतज़ारु आहे। दुलाब शरीफ़ लिखी छॾियो अथई, दुलाब ड्रामे जो शदीद न लिखियो अथई। अदा तव्हांखे शदीद इंतज़ारु आहे त वरी महिरबानियूं। कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो, इंशाअल्लाह तमामु जल्द इहो हली वेंदो। ऐं रियाज़ साहब लिखियो आहे, मेरा छोटा भाई प्रस्तार है गुलाम हुसैन का। इहो कमेंट मां अगरि पढ़ियो आहे, वरी अची वियो आहे, वरी महिरबानियूं, डबल ट्रिपल आयो आहे, महिरबानियूं तव्हां रियाज़ अहमद साहब, माशाअल्लाह भली ॻाल्हि आहे। उहो प्रस्तार आहे त अल्लाह हुनखे खटाईंदो। ऐं जाबर अली खौरो साहब जा दिलि मोकिलिया आहिनि। मोहम्मद उमर साहब 100 लिखियो अथई, 100% ओके, दिलि मोकिलिया अथई, काफ़ी सारा स्टिकर, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर साहब लिखियो, अस्सलाम वालेकुम, वॾियूं महिरबानियूं दा, वालेकुम सलाम।
ऐं थोरा सा जानकारी बि लिखियो अथई। इहा ॻाल्हि इंडिया वारनि जो लफ़्ज़ आहे, सम्झ में घटि आयो कुझु जेको आहे इंग्लिश हेॾो होॾे थियल आहे। जेको मोहम्मद उमर साहब, वॾी महिरबानी यार, नाराज़गी माफ़। जेको कमेंट सम्झ में आयो मूं पढ़ी छॾियो। दोस्तों हीअ हुया अॼु जा कमेंट जेका बि हुया मूं शामिलु करे छॾिया। यकीन आहे, मूंखे उमेदु आहे को कमेंट रहियो न हूंदो, कंहिंजो सुवाल जवाबु रहियो न हूंदो। इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियोज़ में वरी जेका बक़ाया मैसेज हूंदा उहे शामिलु कंदासीं। को बि तव्हांजो जेको बि सुवाल जवाबु हूंदो मिस न कंदासीं। ऐं तव्हां खां हाणे इहो तव्हांखां मां पुछंदो दोस्तो, हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजो को कमेंट मिस थियो आहे त उहो ॿुधायो, बाक़ी थियो न हूंदो तव्हां इहो यकीनन लिखी सघो था ऐं कमेंट बॉक्स में। ऐं कहिड़े इलाइक़े में केतिरी गर्मी आहे, असां वटि त वॾी गर्मी आहे। आख़िरी चट जा ॾींहं आहिनि, इहो बि कमेंट में सेक्शन में ज़रूरु लिखिजो। सुभाणे वारी वीडियो में शामिलु कयो वेंदो। ॾिसूं त किथां किथां जा दोस्त कमेंट करे रहिया आहिनि ऐं असांजी वीडियो कहिड़े कहिड़े इलाइक़े में हली रही आहे, इहो बि नालो ज़रूरु लिखंदा कयो, शहर पंहिंजे जो। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो रुॻो पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो हूंदो। जे तव्हां वीडियो एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कयो यार, लाइक करणु फ्री आहे। आंगुर में सूर न हुजे त मथां क्लिक कयो, ठक ठक ठक, लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो। ऐं जेको आहे दोस्तनि खे पंहिंजनि खे अर्ज़ु कयो त हिन चैनल खे ज़रूरु ॾिसनि, वॉच करनि, उन्हनि ॾे लिंक शेयर कयो, पंहिंजे प्रस्तारनि ॾे, पंहिंजे फ्रेंडनि ॾे, ग्रुपनि में जिथे किथे। ऐं तव्हां बि फुल वॉच करे पोइ जेको अॻिते शेयर करे छॾींदा कयो, इहा तव्हांजी महिरबानी थींदी। अॼु जी वीडियो रुॻो पुॼाणी ते पंहिंजी क़ीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखिजो। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। इहे सुभाणे वारी वीडियो में तव्हांजो सुवाल जवाबु शामिलु कंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।